अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ सकरन रेबकास ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे अॻुवाणनि मोहम्मद अवेस आलम चन्ना सीनियर उस्ताद मोहम्मद आलम कीरियो पारां DEO एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद गुलाम अली ब्रह्माणी जे मानमी अलविदाई तक़रीब सकरण में थी गुज़री। तक़रीब के अॻूणी रीजनल मैनेजर ऐं PP अॻुवाण शबीर अहमद मक्सी ख़िताब कंदे चयो त DEO गुलाम अली ब्रह्माणी पंहिंजे ईमानदारीअ सां उहिदे जो फ़र्ज़ निभायो आहे ऐं हेड मास्टर खां वठी लोअर स्टाफ ताईं जे मुलाज़िमनि खे हिक जेतिरी इज़त ॾींदो आहे ऐं तइलीम जे वाधारे में पंहिंजो किरदारु अदा कंदो आहे। तक़रीब के DEO एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद गुलाम अली ब्रह्माणी ख़िताब कंदे चयो त मूं पंहिंजी सीट ते वेही तहलके सकण जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में सुठा उस्ताद मुक़ररु कया। उहे स्कूल अञा ताईं कामयाबीअ सां हली रहिया आहिनि ऐं तहलके सकण में केतिरा स्कूल बंदि हुआ उहे मूं स्कूल खोलाए उन्हनि स्कूलनि में सुठा उस्ताद मुक़ररु कया। तक़रीब के एडिशनल डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ासि सलामत अली मीमुन चयो त गुलाम अली ब्रह्माणी ज़िला शहीद बेनज़ीराबाद में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बंदि पियल स्कूल खोलाए उते फर्नीचर मुहैया करे उते उस्ताद मुक़ररु कया ऐं तइलीम जे वाधारे लाइ अहम किरदारु अदा कंदो रहियो। तक़रीब के गुस्टा ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे सदर मीर खान ज़लदारी डिप्टी DEO एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद कुर्बान राहू मोहम्मद अवेस आलम चन्ना उस्ताद आमिर गुल तालीमी माहिर मोहम्मद आलम कीरियो धणी बख्श चन्ना जावेद कीरियो ममताज़ अबड़ो बादल शर इरशाद अहमद चन्ना रजब चांडियो अलाह बचायो खोखर अलीनवर कीरियो गुलाम कादिर बंब अज़ीज़ जान ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन खां अॻु DEO गुलाम अली ब्रह्माणीअ खे अजर कुन ऐं ॿियनि तोहफ़नि सां पिणु नवाज़ियो वियो। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।